सोबोदेरो में सिटी में पीपल्स पार्टी के मरकजी अगवान MNA सैयद जावेद अली शाह जीलानी 5 करोड़ की लागत से प्योर ब्लॉक की स्कीम मंजूर कराए वरिती जैसे कम तेजी से जारी है। इन हवाले से वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है सोबोदेरो में CN न्यूज़ रिपोर्टर ज़वार महबूब सहतो। जी ज़वार, छा तफ़सील आहिनि? जी, मां अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवान MNA सैयद जावेद अली शाह जीलानी जन सोबोदरो में 5 करोड़ की लागत से प्योर ब्लॉकन जो स्कीमूं मंजूर कराए वरितियूं आहिनि। याद रहे तो ही स्कीमूं कुछ वक्त पहिरियां डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी एहसान अली सहतो ऐं साईं जन जी टीम गॾिजी सर्वे कयूं हुयूं, जेकी अॼु सैयद जावेद अली शाह जीलानी जन मंजूर कराए उन ते तेज़ी सां कमु हली रहियो आहे। जिन मॉलनि में प्योर ब्लॉकन जो कमु जारी आहे उन्हनि में अब्बासी मौला, साता मौला, चन्ना मौला, खोखर मौला मंगी मौला ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते कमु तेज़ी सां हली रहियो आहे। उन मौक़े ते शहरनि ऐं मुहले वासियुनि एहसान अली सहतो, वहीद अली सहतो, ग़ुलाम अब्बास चन्नू, हसनैन महबूब सहतो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हीअ स्कीम गुज़िरियल 20 सालनि खां रोलड़ जो शिकार हुई, जेका साईं जन जे अणथक कोशिश सां मंजूर थी आहे। उन मौक़े ते महले वारनि साईं जे अहिड़े बहितरीन कम जी साराह पिणु कई। जी मेहरबानी ज़वार, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ।